नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में हाज़िर आहियां तव्हांजो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन कलोके ॾींहं में हिकु वॾी हैपनिंग थी पॉलिटिकल। नून लीग जो सीनियर अॻवान ख्वाजा आसिफ़ गिरफ़्तार थी वियो। नेब खेसि आमदनीअ खां वधीक असां ठाहिण जे केस में गिरफ़्तार कयो। हुन गिरफ़्तार उन वक़्तु कयो वियो जॾहिं हू एहसन इक़बाल जे रिहाइशगाह ते पार्टीअ जे हिकु अनऑफिशियल मीटिंग मां उथी अची रहियो हो। अॼु विफ़ाक़ी वज़ीर रेलवे शेख रशीद अहमद हिकु वॾो ऐलान कयो। हुन मियां नवाज़ शरीफ़ अॻूणे वज़ीर आज़म जो पासपोर्ट मनसूख़ करण जो ऐलान कयो। हाणे हिन ॿिन्ही वाक़िअनि खे ॾिसिजे अॼोके सिनेरियो में त इहा ॻाल्हि वाज़े साम्हूं अचे थी त किथे जेकॾहिं मफ़ाहमत जा आसार हुआ, किथे ॻाल्हियूं जेकॾहिं ठहनि पियूं त उहे फ़िलहाल त हिननि ॿिनि हैपनिंग्स खां पोइ कुझु ठहंदे नज़र न पियूं अचनि या बार्गेनिंग टूल्स वधनि पिया। इन ई मौज़ूअ ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्टनि जी टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमून साहिबु, अमर सिंधु साहिबा, मुश्ताक मीराणी साहिबु, शबीर शेर साहिबु, डॉक्टर अयूब शेख साहिबु ऐं इनाम भट्टी साहिबु। सभ खां पहिरियों हलूं था नसीर मेमून साहिब ॾे। नसीर साहिबु, कल्ह ताईं सिनेरियो हिकिड़ो मुख़्तलिफ़ हो, अॼु सीन कुझु मुख़्तलिफ़ आहे। हिकिड़ो पीपल्स पार्टी कल्ह इहो वाज़े चई छॾियो त हू सेनेट इलेक्शन में हिसो वठंदा ऐं ज़िमनी चूंडुनि में बि हिसो वठंदा। उन खां पोइ हिकिड़ो इजलास थिए पियो। इजलास खां तुर्त ॿाहिरि निकिरण खां पोइ ख्वाजा आसिफ़ जी गिरफ़्तारी ऐं अॼु मियां नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट मनसूख़ करण वारे ऐलान खे अवां कहिड़ी रीति ॾिसो पिया? ॾिसो, ही जेके क़दम आहिनि उन मां हिकिड़ी ॻाल्हि नज़र अचे थी त हुकूमत बैकडोर खां जेकर कम मामला हैंडल करण जी कोशिश कई पए त उन खां कोन थी सघिया आहिनि। पोइ हीसाइण वारा हुजनि या ऑफर करण वारा हुजनि, उन्हनि हिनखे नतीजा कोन ॾिना आहिनि, तंहिंजे करे हाणे एक्सट्रीम ते पिया वञनि। मरियम नवाज़ चए थी त हुनखे आसिफ़ खे अॻे ई चयो वियो त तूं नवाज़ शरीफ़ जी सपोर्ट छॾ त तुंहिंजा केस ख़तमु थी वेंदा। सो इहो त हिकिड़ो पासो आहे। ॿियो इहो पासो आहे त जेकॾहिं का अञा बि ॿिया हल्का हिन मामले खे निबेरण जी कोशिश करे रहिया हूंदा त ही एक्ट उन्हनि खे सबोटेज करे रहियो फर्ज़ था कयूं त जेकर का एफर्ट ॿिए एवेन्यूज़ मां थी रही ऐं हुकूमत जो ख़्यालु हूंदो त उहे एवेन्यूज़ इन क़िस्म जो एफर्ट न कनि त पोइ उनखे बि एक्ट सां अंडरमाइन करण जी कोशिश थी आहे। टी पॉसिबिलिटी आहे त हुकूमत वटि हुअं ई डिसीशन मेकिंग जा हाल पूरा उन्हनि खे का ख़बर नथी पए त डायरेक्शन कहिड़ी वठणी आहे, स्ट्रेटेजी छा आहे, जहिड़ो करिणो आहे, विढ़णो आहे, ठहिणो आहे, परचणो आहे, ॻाल्हियूं करणियूं आहिनि न करणियूं आहिनि, उन्हनि वटि का डायरेक्शन कान्हे। सुबुह जो जेको ख़्यालु नाज़ुल थिए थो हुनखे एक्ट करे था छॾनि। हिकिड़े ॾींहुं चवनि था त स्ट्रेटेजी ॻाल्हियूं कंदासीं, एमिज़रीज़ पंहिंजा मोकिलनि था उते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ, ॿिए ॾींहुं ही एक्शन बि कनि था। त बसि ठीकु ठाक लॻे थो त उते परेशानी आहे हुकूमत जे कॉरिडोर्स में, ठीकु ठाक ॻणती आहे। ही उनजा नतीजा आहिनि। रही ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जो पासपोर्ट करण जी, इहो त हिकिड़ो लीगल मैटर आहे। इहो डायरेक्ट जेकर को करे बि थो त उनजा लीगलिटीज़ हूंदियूं। ईअं का बि शहरीअ जो पासपोर्ट रद्द करणु इज़ नॉट अ जोक। इहे एॾो वॾो क़दम त मुंहिंजो ख़्यालु आहे अदालती आर्डर खां सवाइ डायरेक्ट हुकूमत जेकर कंदी त इहो पंहिंजे लाइ बि परेशानी कंदी। अच्छा, हिन सां नवाज़ शरीफ़ जो प्रोफाइल वधी वेंदो। दुनिया में जिते बि ॻाल्हि थींदी त हिकिड़ो एक्स प्राइम मिनिस्टर जो उनजे मुल्क पासपोर्ट रद्द कयो आहे त दुनिया खे ख़बर आहे त इहे टैक्टिक्स कहिड़े यूज़ कंदा आहिनि। उन सां हिन जो इमेज बहितर ख़राबु थींदो, नवाज़ शरीफ़ जो इमेज अञा बहितर थींदो ऐं हिन जो पासपोर्ट रद्द कराइण छा थींदो, फांसी त कोन ईंदसि। वरी नवाज़ शरीफ़ खे हिकिड़ो मुल्क में वेठो आहे, घणो घणो छो त इक़बाल ॾेई छॾींदसि, उनजा बि हिकिड़ा तरीक़ेकार आहिनि। पर हुकूमत पंहिंजी पत ऐं साख ख़राबु वधीक ख़राबु कंदी आहे। जी नसीर साहब, शबीर साहब, अवां जी कहिड़ी राय आहे ख़ासि तौर पे लीगल पॉइंट ऑफ व्यू खां? तव्हां जेको पासपोर्ट मनसूख़ीअ वारो ऐलान आहे मियां नवाज़ शरीफ़ जो, उनखे कीअं पिया ॾिसो? त पासपोर्ट हुनजी जेका वैलिड डेट आहे उहा मुकमल थी चुकी आहे। हाणे जेको पासपोर्ट एक्सपायर थियल आहे उनखे हे छा मनसूख़ छा हिन जी मनसूख़ी? हाणे प्रॉब्लम इहो पैदा थींदो त हुनखे नओं पासपोर्ट इशू न कंदा, त उहो हिननि जे हथ में आहे। सारी ॻाल्हि त बिल्कुलु ई जेका आहे सा बेतुकी थी नज़र अचे थी। जेकॾहिं हिनखे ज़ाहिर आहे त न बि ॾींदा हू हुन अप्लाई कंदो, खे ख़्वार ज़रूरु कंदो। पासपोर्ट जी हुनखे हींअर त ज़रूरत कान्हे का, पॉलिटिकल असाइलम में आहे, सियासी पनाह में आहे ऐं पासपोर्ट हू जेको आहे सो यूके खां वठी सघे थो पियो। हुन बुनियाद ते हू पंहिंजी मूवमेंट जेका जारी रखी सघे थो पियो। पाकिस्तान में त हुअं ई कोन पियो अची सघे। पाकिस्तान में अचण वारी जेका उहा मनसूख़ी त आहे ई आहे, ॾिसो असर हुन ते कहिड़ो थो पवे पियो। बाक़ी हाणे हू अप्लाई करे थो पियो, उहो हिनखे नओं पासपोर्ट छा ठाहिनि, सॼी दुनिया में हुननि खे ख़्वार कंदुनि। पासपोर्ट त हुनजो हक़ु आहे, के जलावतनी त हिननि हुनजी क़बूल कान कई आहे, न को हुकूमत हुनखे जलावतन कयो आहे। सिटीज़नशिप जेका शहरियत आहे
उहा बि बहाल आहे, उनखे मुअतल कोन कयो अथनि। उनखे मुअतल हिकिड़ो तरीक़ेकार थींदो आहे, उनखे शोकाज़ नोटिस ॾिनो वेंदो आहे। हाणे पाकिस्तान जी शहरियत जेका आहे सा उहा नथो रखी सघे पियो। जी शबीर साहब, पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे। जी शबीर साहब, इहो तव्हां माना लीगल ऐं क़ानूनी पासो थोरो एक्सप्लेन कयो। हाणे जीअं पॉलिटिकल सीन खे पिया ॾिसो त माना पहिरियां ठाणे जूं ॻाल्हियूं थियनि पियूं त सियासी तरह सां त मुस्लिम लीग नून जेका आहे सा गेन करे पई, सियासी तरह सां हुकूमत जो फेल्यूअर पियो थिए। हुकूमत जेके बि हरकतूं करे पई हुन जूं ॿाराणियूं आहिनि। ख्वाजा आसिफ जी जेका गिरफ़्तारी आहे उहा हर को सम्झे थो पियो। चवे खणी जेका शाह महमूद कुरैशी असां गिरफ़्तार न कयो आहे। जी शबीर साहब, अवां ॿुधी सघो पिया? शबीर साहब, अवां मूंखे ॿुधी सघो पिया? असांजी प्रोडक्शन टीम हिकु भेरो ॿीहर शबीर साहब सां राब्तो करण जी कोशिशि करे पई। इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ हलूं था अमर सिंधु साहिबा ॾे। अमर साहिबा, अवां जी राय कहिड़ी आहे? ॾिसो, मां सम्झां थी जेके तकड़ी डेवलपमेंट थी आहे हुकूमत जे तरफ़ां, ख़ासि तौर ते जेको पासपोर्ट ज़ब्त करण वारो मामिलो आहे या पोइ ख्वाजा हसन अली जी गिरफ़्तारी आहे, मां सम्झां थी त इहे सॼा जेके मामला आहिनि उहे न रुॻो हुकूमत जी फ्रस्ट्रेशन खे ज़ाहिर कनि था, पर गॾोगॾु हिकिड़ो इन ॻाल्हि खे ज़ाहिर कनि था त शायदि जेके ॻाल्हियूं आहिनि उहे ॻाल्हियूं न रुॻो सो कामयाब न थी सघियूं आहिनि, पर इहो बि आहे त जेका हुकूमत जा तकड़ा क़दम आहिनि, हुकूमत ख़ुदि इहे नथी पई चाहे त जेका असां जेका अगरि बैकडोर जेका ॻाल्हियूं अगरि थींदियूं बि हूंदियूं उहे यकीननि हुकूमत सां न थी रहियूं आहिनि। उहे उन्हनि सुधारियनि कुवतनि सां थी रहियूं आहिनि जिन हिन हुकूमत खे जेका असां मुंतख़िब कयो हुयो या जंहिंजे लाइ हिकिड़ी टर्म इस्तेमालु कई पई वञे, सिलेक्टर्स या एस्टेब्लिशमेंट। उहे जेके बैकडोर ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त उहे यकीननि उन्हनि सां ई थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि सां ॻाल्हियुनि थियण जे नतीजे में जेका हुकूमत फ्रस्ट्रेशन में अची तकड़ा क़दम खणी या नेब जो इस्तेमालु आहे या अञा बि जेको आहे सो पासपोर्ट जी मनसूखी जे बारे में बि शर साहब ॿुधाए पियो, उनजा थी सघे थो कि लीगल जेके आहिनि सा पासा हुजनि, पर हक़ीक़त में जेका उन्हनि जूं जेके बयानात आहिनि, उन्हनि जूं जेके ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके क़दम आहिनि उहे नथा चाहिनि त कॾहिं का अहिड़ी पोज़ीशन अचे जिते एस्टेब्लिशमेंट उनखे जेका असां मखण मां वार वांगुरु कढी छॾे। छाकाणि त हींअर जेके सिचुएशन थियण वञी रही आहे उहा ॿिनि तरहनि सां ॾाढा जेके संजीदगी सां इन्हनि सगारियुनि कुवतनि खे सोचणो पवंदो। हिकिड़ो आहे जेका असां सेनेट जी इलेक्शन में जेका सूरत हाल पैदा थिए पई, मां सम्झां थी त PDM जेका असां उहा का घणी जेका असां पीपल्स पार्टी जे मामले ते का घणो जेको आहे सो ज़ोर बार न विझंदी, पर इहो बि हरबो इस्तेमालु कयो वेंदो त इनखे तोड़ण जी कोशिशि कई वञे PDM खे ऐं पुठियां का अहिड़ा जेके आहिनि जिते नो रिटर्न पॉइंट क्रिएट कयो वञे, ख़ासि तौर ते नवाज़ लीग लाइ। त मां सम्झां थी त जेका असां चवंदा आहियूं न ॿ जेका असां भला हिकिड़े पासा जेका वार इस्तेमालु कयो पियो वञे PDM खे तोड़ण जो, उन में जेका असां वक़्त खां अॻु में चूंडूं ऐं सेनेट जूं जेके आहिनि उन्हनि जो ऐलान कराइण, ख़बर न आहे त हिते जेको आहे सो सुप्रीम कोर्ट कहिड़ो थी जेका असां फ़ैसिलो करे, पर ॿिए पासे जेका असां हिकु पार्टी खे जेको आहे सो तमामु जेका असां दीवार सां लॻाइण ऐं नो रिटर्न पॉइंट ते मोकिलण जो बि मां सम्झां थी ही जेके आहिनि सिचुएशन जंहिं तरफ़ वञी रही आहे उहा कंट्रोल जोगी न रहंदी जेकॾहिं घणी माना इहे इन तरफ़ जेका असां हुनखे धिकियो वियो नवाज़ लीग खे धिकण जो मक़सदु इहो आहे त सॼी पंजाब खे हिकिड़े नो रिटर्न पॉइंट ताईं बीहारणु, ऐं उते मां नथी सम्झां पई त सिंध वांगुरु जेका असां हू मुक़ाबिलो करे सघंदा या सिंध वांगुरु हुनखे दॿाइण या एतिरो आसान थींदो जेकॾहिं हुकूमत या सगारियूं कुवतूं पंजाब या नून लीग खे अंडर एस्टिमेट करे रहियूं आहिनि त उनमें जेका असां रोडनि ते अचण जी ताक़त कोन्हे या उनमें मज़ाहिमत जी ताक़त कोन्हे या जीअं एनालिस्ट जेके आहिनि पंहिंजा वेठा टीवियुनि ते ॿुधाइनि, मां नथी सम्झां त इहो जेको शऊर आहे अगरि हिन टाइम ते नथो अचे, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां जी अमर साहब, MRD जी तहरीक हाली माना जेका जॾहिं हुई नतीजा उन टाइम ते न ॾिना हुई, पर हक़ीक़त में उन्हनि इदारनि सां माण्हुनि जी जेका दूरी वारो जेका शऊर आहे
उहो यकीनन जेको असां सिंध में पुख़्तो जी, थियो हुयो। जी, ही अमर जेको साहिबा। आहे मां सम्झां थी त जेका असां ॾाढी क्रिटिकल सिचुएशन आहे ऐं इनखे माना वधीक संजीदा ऐं सियासी तरीक़े सां हैंडल करणु खपे जी, ऐं अमर इहो साहिबा। एस्टेब्लिशमेंट खे करणु खपे। जी अमर साहिबा, इनाम साहब अवां जी कहिड़ी राय आहे? 2 हैपनिंग्स थी वियूं आहिनि। बेनिफिट ऑफ ब्रीच कल्ह जेका पेशरफ़ थी पीपल्स पार्टी जे इजलास खां पोइ जॾहिं इहो नज़र आयो त पीपी इन स्टैंड ते न वेंदी जंहिं स्टैंड ते नवाज़ लीग ऐं मौलाना फज़लुर रहमान सोचे रहिया आहिनि त उन जो फ़ाइदो वठंदे सरकार हाणे पंजाब जे अंदरि नून लीग जे ख़िलाफ़ पंहिंजो ऑपरेशन तेज़ करे छॾियो आहे। ऐं सम्झां थो त ख्वाजा आसिफ जेको आहे उहो फ़र्द आहे जंहिंजो मुफ़ाहिमत वारो रस्तो अख़्तियार करण जी पॉलिसी घणी रही। तव्हां ॾिठो हूंदो त नून लीग जे सख़्तु मौक़ुफ़ हुअण जे बावजूदि किथे बि तव्हांखे हू इन एतिरे सख़्तु मौक़ुफ़ ते नज़र न आयो हूंदो। असेंबली जे अंदरि हू सख़्तु ॻाल्हाईंदो आहे, तक़रीरूं अगरि कंदो आहे, पर ॿाहिरि स्ट्रीट्स में न नवाज़ लीग जे मरियम नवाज़ जे किन में बैकिंग में नज़र आयो हूंदो न कुझु, बल्कि डायलॉग जे अंदरि बि चवनि था कि बैकडोर डिप्लोमेसी में जिन जो तालुकात जेके हलिया पिए या ॻाल्हियूं वञूं पिए उन में ख्वाजा आसिफ जेको आहे सो हिकिड़ो वन ऑफ देम आहे। पर ॻाल्हि जेका उहा इहा आहे त जेको टारगेट शुरू खां वठी इमरान ख़ान जो इहो रहियो त हिननि खे ॿधबो, हिननि खे जेको आहे सो कोन छॾिबो, उन में जेको हुनजी हिट लिस्ट रहियो। मूंखे मेमर साहब जेको एक्स DGFIA आहे उन बि जेका लिस्ट पधरी कई, जेके नाला ॼाण जिन जे ख़िलाफ़ इमरान ख़ान चाहियो पिए त हुननि खे ॿधो ऐं उन्हनि लाइ फोर्स विधो। उन में ख्वाजा आसिफ बि हिकु हुयो जंहिंखे उन वक़्त में दुबई जी कंहिं कंपनी जी नौकिरी जे चाहियो पिए त हुनखे विदाउट एविडेंस जेको आहे FIA गिरफ़्तार करे। पर उहा शइ हाणे जेका नज़र अचे थी खे साॻी उन तरीक़े सां इस्तेमालु कयो थो वञे त इहो उनजो बि फ़ाइदो वठनि था। ऐं त पीपल्स पार्टी जे इन मौक़ुफ़ खां पोइ हाणे सरकार खे थोरो स्पेस मिली वियो आहे त हू ॿियनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे कीअं एक्शन खणे। हिकिड़े पासे हिकिड़नि सां ॻाल्हियूं कंदा ऐं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि खे जॾहिं स्पेस मिलंदो त ॿियनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे झुकाइण जे लाइ हू सख़्ती वारो क़दम ई खणंदा। हाणे ॾिसजे इहो त ख़ुदि PDM जे अंदरि जेके इहे जमायतूं आहिनि उहे कीअं थियूं प्ले कनि। आया PDM तोड़फोड़ जो शिकार थी करे पंहिंजे पिच ते खेॾणु शुरू कंदी या PDM पाण खे गॾु रखी करे गॾियल कंहिं मुफ़ाद जे लाइ जदोजहद कंदी। पर कल्ह वारे पीपल्स पार्टी जे उन इजलास जे बाद जेके शयूं ॿाहिरि आयूं उन खां पोइ लॻे ईअं थो त PDM में शायदि हाणे इन मामले ते रस्ता खे अलॻि थियनि, जंहिंखां पोइ इहो उनजो सख़्ती सां जेॾी महिल जेका मरियम नवाज़ जेका हुन ते स्टैंड आयो आहे त हिननि खे हिकदमि हुनखे छॾिणो पवंदो ऐं नवाज़ लीग ख़ामोश न वेहंदी। त हिन जो मक़सदु इहो थियो त हुन इहो बि चयो आहे त PDM बि हिन जे लाइ इहा डिमांड कंदी। हाणे जेकॾहिं PDM इहा डिमांड नथी करे ऐं PDM इन मामले में इन गिरफ़्तारियुनि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन नथी खणे त पोइ आउं सम्झां थो वरी इन में हिकिड़ी इहा बि शइ नज़र ईंदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका रही नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट वारी इहा ॻाल्हि करणु त मूंखे लॻे थो हिन सां नुक़सानु हुननि खे कहिड़ो आहे जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जो पासपोर्ट रद्द था कनि, जेको ऑलरेडी शायदि जेको आहे सो एक्सपायर थी चुको हुजे या जेकॾहिं न बि थियो हुजे, लॉन्ग लाइफ ठहियल हुजे 60+ वारनि जे लाइ हींअर आहे त लॉन्ग लाइफ पासपोर्ट्स ठहनि था, त जेकॾहिं उहो बि हुजे त रद्द करण सां उनखे वापसि आणण जो रस्तो ख़ुदि बंदि कंदा। त पासपोर्ट जेकॾहिं रद्द कंदा त उन सां किथे इहो थींदो त पोइ हुनखे तव्हां वापसि आणींदो, त तव्हां हथ सां हुनखे मौक़ो फ़राहम कंदो, तव्हां हुनजो पासपोर्ट रद्द करे छॾियो, हाणे हू चवंदो त मुंहिंजो वञण जो वापसि वञण जो को रस्तो ई कोन्हे। ऐं पोइ हिकिड़ो पॉलिटिकल लीडर आहे ॿाहिरि हिकिड़े मुल्क में रहे थो जंहिं मुल्क जे अंदरि न रुॻो उहो मुल्क बल्कि थी सघे थो त UN में बि जेकॾहिं हू एज़ अ रिफ्यूजी अप्लाई करे इन अमल खां पोइ त हुनखे त ट्रेवल डॉक्यूमेंट्स मिली वेंदा। त उहो त हिकिड़ो वरी अञा पॉलिटिकल अलॻि मामलो आहे जंहिंखे जेकॾहिं शायदि हुननि जी सियासी जेका सोच आहे या इन मामलनि ते इंटरनेशनल तरीक़ेकार ते जेकॾहिं का हुननि वटि अहिड़े क़िस्म जी न आहे कोई हुनखे सलाह मशवरे ॾियण वारो त इन सां त हुनखे वधीक पॉलिटिकल हिकिड़ो जलावतन फर्द जेको आहे सो पैदा थी पवंदो जेको वधीक स्ट्रांग थींदो। जी इनाम साहब, इन सां हिननि खे वधीक नुक़सानु थी पवंदो। जी इनाम साहब, मुश्ताक साहब अवां जो मौक़िफ़ कहिड़ो आहे इन मामले ते? मां थोरो ब्रॉडर पर्सपेक्टिव में ॻाल्हाइण थो चाहियां। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ही पॉलिटिकल वार आहे। पॉलिटिकल वार इन सेंस में मिसाल तौरु हिकिड़ो नैरेशन इहो आहे, नैरेटिव इहो आहे त जेके कल्ह जा गद्दार आहिनि उहे हाणे मुहिब वतन थींदा। उन खां पोइ जेके इंस्टीट्यूशन जा जेके आहिनि पंहिंजा प्रिविलेजिस आहिनि, बेनिफिट्स आहिनि, उहे ख़तमु पिया थियनि। डिफेंस जेका बजट आहे उहो क़ौमी असेंबली में जेको आहे सो इहो डिबेट थींदी। उन खां पोइ
ॿियो इहो आहे त सॼा माना हर शइ जो अर्थ क्विक पियो अचे उन में ही जेके स्टेप्स आहिनि गिरफ़्तारी आहे या पासपोर्ट ज़ब्त करणु आहे उहे टैक्स आहिनि मिलिट्री टैक्स आहिनि ऐं पॉलिटिकल वार आहे इन जे करे ही माना नॉर्मल तव्हां न वठो त कंहिंजे पासपोर्ट ख़तमु थियो आसिफ़ जेको आहे ख्वाजा उनखे गिरफ़्तार कयो वियो ही आहे अल्टीमेटली एंड छा आहे नवाज़ शरीफ़ वारनि क्लियर कट चयो आहे त बाबा हाणे बिल्कुलु जेका पॉलिटिकल जेका सीनारियो आहे उहो क्लीन स्लेट हूंदी ऐं उन खां पोइ हर को अदारो पंहिंजे आइनी दायरे में हूंदो ऐं को बि अदारो पॉलिटिक्स में जेको आहे सो न इंटरफियर कंदो ऐं जेको कसम खयो वियो आहे उन मुताबिक़ हू हर को पंहिंजो पॉलिटिक्स खां जुदा हूंदा। हाणे ही आहे पॉलिटिकल वार इन जे करे पहिरीं 31 डिसंबर ताईं इहो जेको अरसो हूंदो उहो वॾा माना नवां टैक्स ॾींदा के गिरफ़्तार थींदा कंहिंखे कंसेशन मिलंदी कंहिंजी डिसइंफॉर्मेशन हूंदी चवण जो मक़सदु आहे ही सभु उहे स्टेप्स आहिनि ऐं ज़ाहिर आहे जॾहिं ॿ धुरियूं हिक ॿिए सां वार में आहिनि त हर धुर पूरी कोशिशि कंदी त मां इहा बैटल न पर वार इहो कामयाबु थिया तंहिंजे करे मां ईअं थो सम्झां त ही हाणे जेको इहो प्रोसेस हले थो या तेज़ी पई हले या प्रोपेगेंडा पई हले उहो सिर्फ़ु उन वार जो हिकिड़ो हिसो आहे तंहिंजे करे मां महसूस थो कयां त अल्टीमेटली जेकॾहिं जमहूरी कुवतुनि हीअ वार लूज़ कई त पोइ उन जा जेके नतीजा आहिनि ॾाढा ख़ौफ़नाक हूंदा पर जेकॾहिं जमहूरी कुवतूं कामयाबु थियूं थियनि त पोइ ज़ाहिर आहे त पाकिस्तान में हिकिड़ो नओं दौर थींदो ख़ुशहाली ईंदी सूबनि खे वधीक हक़ मिलंदा तंहिंजे करे ॿई धुरियूं पूरी कोशिशि था कनि त पंहिंजे टेक्निक खे यूज़ कनि बाक़ी जेका हिन वक़्तु जेका हुकूमत करे थी उहा बिल्कुलु अनकॉन्स्टिट्यूशन आहे इलीगल आहे ऐं अनएथिकल आहे। जी डॉक्टर अयूब शेख साहब अवां जी इन मामले ते छा राय आहे ख्वाजा आसिफ़ जी गिरफ़्तारी ऐं अॼु विफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट खे मनसूख़ करण जो ऐलान 16 फरवरी जी तारीख़ ॾिनी आहे ऐं असांखे इहा ख़बर बि न आहे त शेख रशीद साहब 16 फरवरी ताईं इंटीरियर मिनिस्टर हूंदो या न हूंदो। असल में तव्हां नवाज़ शरीफ़ जो बेनज़ीर जो आसिफ़ ज़रदारी कंहिंजो बि पासपोर्ट करे छॾियो तव्हां एन टाइम ते शाहिद खाकान अब्बासी खे मुल्क खां ॿाहिरि कढी सघो था ECL मां वञी सघे थो इहे बि त के मुल्क में बैलेंसिस आहिनि न जेके कमु कनि था इन करे हर को जीअं मुश्ताक साहब चयो न त ॿई पासा ॿई धुरियूं पंहिंजे पंहिंजे हिसाब में लॻा पिया आहिनि हाणे उहे कोशिशूं कंदा रहंदा जेसि ताईं तरक़ी कनि जेसि ताईं अॻिते वधनि इन करे ही हिकिड़े हमले तौरु अॻुवां त हुननि हिकिड़ी ॻाल्हि करे छॾी आहे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो कयां त तव्हां नवाज़ शरीफ़ जो करे छॾियो पासपोर्ट रद्द पोइ छा थींदो जेकॾहिं नवाज़ शरीफ़ खे आलमी सपोर्ट हूंदी तव्हांजो पासपोर्ट छा कंदो असांजा खोड़ हितां दोस्त वेंदा आहिनि पोइ हुतां पासपोर्ट फाड़े छॾींदा आहिनि पोइ हुनखे पाकिस्तान छा कंदो आहे तव्हां हुते असाइलम वठी छॾियो आहे हितां जे बेसिस ते त मूंसां ही ज़ुल्म पोइ पाकिस्तान छा कंदो शेख रशीद छा कंदो अजाई ॻाल्हियूं आहिनि ऐं ही पाण खे ॾींहों ॾींहुं तव्हां ॾिसंदव न 15 ॾींहंनि जो स्केल खणी हिननि पंहिंजो पाण खे हल्को कयो आहे हेठि कयो आहे पंहिंजो पाण खे एथिक्स खां परे कयो अथऊं नतीजे में फेयर गेम हुजे न फेयर गेम हुजे पोइ खटाए बाग पोइ रसो छिके हू बि रसो हू बि छिके जंहिंमें ताक़त हूंदी उहा रसाकशी त आहे कान ही त वन वे पियो हले मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त इन सां नवाज़ शरीफ़ ते नवाज़ लीग ते को बि असरु न पवंदो ऐं तव्हां कल्ह खां वठी जनाब ख्वाजा आसिफ़ जी गिरफ़्तारी खां पोइ सॼे पाकिस्तान जो हिकिड़ो वाहिद कलाम जीअं कपिड़े जे दुकान ते लिखियल हूंदो आहे न तीअं हिकिड़ो अकेलो रिएक्शन आयो आहे त हाणे इमरान कंहिंखे बि न छॾींदो हाणे ही ज़्यादतियूं कंदो ज़ुल्म कंदो पोइ हुनजो फ़ाइदो थोरो ई आहे इहो त इमरान जो नुक़सानु आहे जॾहिं इन क़िस्म जो माण्हुनि वटि रिएक्शन अचे मूं वटि इहा ॻाल्हि आहे। जी नसीर साहब ॿिए सवाल ॾे वधूं था पोइ छा इहो सम्झिजे ही जेको कुझु ॾींहं अॻे ट्रैक टू डायलॉग जी ॻाल्हि ॿोल थी मोहम्मद अली दुरानी साहब पहुतो ऐं हिकिड़ो माहौल इहो नज़र पियो आयो कल्ह ताईं
त कुझु न कुझु को विचो दग निकिरंदो ऐं हींअर जेका सूरत हाल जेका ॿिन्ही पासे कुझु इंतिहाउनि ताईं पहुतल आहे उन में घटिताई ईंदी ऐं को रस्तो निकिरंदो। पर हिननि ॿिन्ही कल्ह ख़्वाजा आसिफ़ जी गिरफ़्तारी ऐं अॼु नवाज़ शरीफ़ जा पासपोर्ट मनसूख़ करण जे ऐलान खां पोइ इहो सम्झिजे त उहो ट्रैक टू डायलॉग वारो चैप्टर क्लोज़ थी वियो। सो इन मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी ज़ाहिर थी थिए त हुकूमत ऐं उहे ॿियूं फोर्सिस जेके मुल्क खे हलाइनि थियूं उहे बिल्कुलु सेम पेज ते न आहिनि। छो त दुरानी बहरहाल हिन हुकूमत जो नुमाइंदो कोन्हे, इहा सभिनि खे दुरानी कंहिंजो नुमाइंदो आहे, इहा सभिनि खे ख़बर आहे। कंहिं त दुरानीअ खे मोकिलियो हूंदो जो शहबाज शरीफ़ सां जिते मरियम चए थी त असांखे हफ़्तो लॻी वेंदो आहे मुलाक़ात जो टाइम वठण में, ऐं उहो ठक खां सिधो अंदरि रहियो थो वञे ऐं अची चए थो त ट्रैक टू डायलॉग थियणु घुरिजे। ऐं उनजे 72 कलाकनि या 96 कलाकनि जे अंदरि हुकूमत बिल्कुलु हिकिड़ो ॿियो पासो थी खेॾे। डेट मीन्स त हुकूमत परेशान आहे त जेकर का दौर हुन सां नेगोशिएशन करण बि चाहे थी त हुकूमत चाहे थी त नेगोशिएशन न थिए। रीज़न नेगोशिएशन थींदा त धुरियूं जेके ॿाहिरि वेठियूं आहिनि न सिस्टम खां, नेगोशिएशन में हमेशह उहा अदर ग्राउंड गेन कंदी आहे। इहो सादो उसूल आहे जी। उन वटि ग्राउंड हूंदो कोन्हे विञाइण लाइ त हू गेन ई कंदी न जी। सो इहो हुकूमत लाइ परेशानी आहे। हुकूमत वटि पूरो ग्राउंड आहे, जॾहिं बार्गेनिंग थींदी त हुकूमत खे ग्राउंड छॾणो पवंदो आहे, सिंपल रूल आहे। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमत इन शइ में परेशान आहे त का बि जेका ही PDM जी जेका मूवमेंट जो प्रेशर आहे उहो ॿियनि क्वार्टर्स ते थो वञे पियो न, बल्कि घणो ॿियनि क्वार्टर्स ते थो वञे जिन जा वॾा स्टेक्स आहिनि। उहे जन मामले खे ठाहिण जी कोशिशि या निबेरण जी कोशिशि कंदा त हुकूमत खे ग्राउंड छॾाए कुझु ग्राउंड होॾे ॾियणो पवंदो, देयर इज़ नो अदर वे। तंहिंजे करे मूंखे लॻे थो हुकूमत इन सॼे डायलॉग जी जेकॾहिं कंहिं बि का एफर्ट वरिती आहे कूड़ी या सची, उनखे सेबोटेज करण लाइ इहा ॻाल्हि करे जी। नसीर ऐं साहब हिन में अल्टीमेटली पंहिंजे पाण खे नुक़सानु थी जी। नसीर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब अवां जी कहिड़ी राय आहे? डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी 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 सर। अवां जी कहिड़ी राय आहे? ट्रैक टू डायलॉग जी ॻाल्हि ॿोल पई थिए, वरी ही गिरफ़्तारियूं ऐं पासपोर्ट मनसूख़ खणण, पोइ छा ट्रैक टू डायलॉग जो चैप्टर क्लोज़ सम्झिजे? कॾहिं कॾहिं असांखे असां हूंदा न आहियूं, पोइ असां चवंदा आहियूं त असांखे मौक़ो ॾियो त असां तव्हांखे रस्तो सिधो करे ॾियूं। मोहम्मद अली दुरानी साहब जेको आहे न उहो इन बुनियाद ते वियो त इहो रस्तो मां तव्हांखे मोकिलियोसि, इहा ख़बर त मूंखे बि कान्हे। सो हुन उहो कयो त उन रस्ते खे सिधो करण जे बदिरां इंगड़ विंगड़ करे छॾियऊं ख्वाजा आसिफ़ खे गिरफ़्तार करे। हाणे ख्वाजा आसिफ़ खे गिरफ़्तार करे तव्हां कीअं था ट्रैक टू डिप्लोमेसी, ट्रैक टू डायलॉग ऐं आउटसाइड डायलॉग कंदव कीअं? तव्हां हिकु धक सां हर शइ ख़तमु करे छॾी, हर शइ खे जैम करे छॾियव। इन सां तव्हांजो मोहम्मद अली दुरानी साहब या ही जेके ख़ुदा कारण ख़ुदा जी ख़िदमतगार कमु वेठा कंदा आहिनि न, उन्हनि जो बि नुक़सानु थियो, इमरान जो नुक़सानु थियो ऐं हिकिड़ो 1.5 लाख वधियो हुकूमत ऐं आपोज़िशन जे विच में। जी जी। शबीर शेर साहब अवां कीअं पिया ॾिसो हिन सॼे सिनेरियो खे, इन सवाल खे? सवाल इहो आहे त जेको ट्रैक टू डायलॉग जी ॻाल्हि ॿोल थिए पई, छा उहा हाणे सम्झिजे त ख़तमु थी वई हिन गिरफ़्तारी ऐं पासपोर्ट मनसूख़ करण वारे ऐलान खां पोइ? गिरफ़्तारी ज़ाहिर आहे त जेका थी आहे उहा उन्हनि नेब ते ॾाल ठाहियो आहे ऐं नेब ज़ाहिर आहे त ओचितो गिरफ़्तारी खे नथी जो कानून आहे। पहिरियां उन्हनि खे इन्वेस्टिगेशन करणी हूंदी आहे, पहिरियां एविडेंस कलेक्ट करणो हूंदो आहे ऐं उन्हनि खे डॉक्यूमेंट्री एविडेंस जेको आहे सो उहो आणिबो आहे। उहे सभु शयूं मुकमिल थींदियूं आहिनि पोइ सेक्शन 19 मुताबिक़ नेब चेयरमैन खां परमिशन वरिती वेंदी आहे। ही माण्हू अटेंड नथो करे पियो ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर हिनखे नोटिस मोकिलिया आहिनि, जिते बि अटेंड नथो करे पियो। इसलिए बुनियाद ते चेयरमैन जेका आहे सा उहा इजाज़त ॾींदो आहे त हिनखे गिरफ़्तार कयो, अटेंडेंस नथो थिए ऐं सहकार नथो करे। हिन में त अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कान नज़र आई कुल ताईं। कॾहिं को हुनखे नोटिस मिलियो न, हुनखे पाण खे का कयो वियो न, कालप नोटिस थियो, अहिड़ी का बि शइ जेका असां कान थी वई। अचानक गिरफ़्तारी, हिन मतिलबु आहे त हिन में त जेका ॾिसे पई PDM जी तहरीक ऐं जदोजहद खे माठो करण जे लाइ इंतकामी कार्रवाइनि ते लही आई आहे। इंतकामी कार्रवायूं ज़ाहिर आहे त उहे नेब जे ज़रिए जॾहिं थियनि थियूं त नेब जी साख मुतासिर थी थिए पई।
पाण खे आइनी गैर जानबदार ऐं ख़ुदि मुख्तियार इदारो थो बणाए पियो सॾाए पियो। उन इदारे में इन क़िस्म जूं जेकॾहिं हरकतूं थियण थियूं लॻनि, सॼे मुल्क जे अवाम जो जेको एतमाद आहे उहो नेब पंहिंजो विञाए थी पई। हीअ ज़ाहिर आहे त सिधी सही सियासी इंतकाम वारी गिरफ़्तारी आहे। गिरफ़्तारी का करप्शन वारी कान्हे का, ओचितो हिकिड़ी तरफ़ त भई हुन पंहिंजा असास करण जी तरह थिया अथनि। उनजे शबीर लाइ साहब, सबूत मुख़्तसर खपनि। सवाल इहो आहे त इन गिरफ़्तारी सां उहो जेको ॻाल्हियुनि वारो माहौल जुड़े पियो, जेके ॻाल्हि ॿोल जी कोशिशि ॻाल्हि वारो माहौल त कॾहिं बि कोन हुयो, जुड़ियो त छा हुयो ई कोन को। हुन ते हिक तरफ़ी ॻाल्हि हुई, सिर्फ़ु हुकूमत पे चयो त असां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं, उते माहौल ठहियो ई कोन हुयो। जी पीडीएम बिल्कुलु हुनखे आउटराइटली क़यादत हुनखे रिजेक्ट करे छॾियो हो। जी असांजूं तोसां ॻाल्हियूं कोन्हनि के, जी ॻाल्हियूं हुयूं तॾहिं बि हिज़ मास्टर्स वाइस सां जी उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ जेके असुल सिलेक्टर्स आहिनि उन्हनि सां ॻाल्हियुनि जी ॻाल्हि हली पई। इन्हनि सां त ॻाल्हि ई कान पई हली। जी हलो उहो कोन्हे को मसइलो, टोटली जेको सियासी सीनियरियो आहे उहो सॼो उबतो पियो हले। जी जी अमर साहिबा, अव्हां जी कहिड़ी राय आहे? सम्झां थी पई त ही जेका असां ट्रैक टू डायलॉग अञा न रुगो शुरू न थियो हुयो, पर पीडीएम बिल्कुलु वाज़े करे चुकी आहे त ट्रैक टू डायलॉग घटि में घटि हिन हुकूमत सां नथो थी सघे। ऐं उहो ट्रैक टू डायलॉग जिन बि कुवतनि सां थी रहियो आहे या थी रहियो हूंदो, मां नथी सम्झां पई त उनजी गुंजाइश ख़तम थी वई, छाकाणि त आख़िरी लम्हनि ताईं बि इंगेजमेंट कंहिं न कंहिं सूरत में रहंदी। उहा इंगेजमेंट पोइ पार्टी टू पार्टी हुजे, पीडीएम जी क़यादत सां हुजे, या जेका असां पीडीएम में शामिल जमातनि जी बुनियाद ते हुजे त पीपल्स पार्टी सां ॻाल्हियूं करे, बाक़ी जेका असां उनजे वसीले ॿियनि पार्टियुनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि, जीअं मौलाना फज़ल रहमान सां कंहिं ज़माने में ॻाल्हियूं करे कयूं वेंदियूं हुयूं, हींअर पीपल्स पार्टी सां कयूं वञनि, या जेका असां नवाज़ लीग जे कुझु जेके उहे माण्हू जेके मफ़ाहिमत वारे जेका नैरेटिव सां ते बीठल हुआ उन्हनि ते ॻाल्हियूं कयूं वञनि। इहा जेका ॻाल्हि आहे उहा ज़ाहिर करे थी, एहसान इक़बाल जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे थी त उहे ट्रैक टू डायलॉग जा के न के जेके शयूं हलंदड़ आहिनि, जेके इस्टेब्लिशमेंट ऐं पीडीएम या उन में शामिल जमातनि सां। ॿिए पासे हुकूमत आहे जेका उनखे सबोताज करण थी चाहे त जीअं, छाकाणि त उनजो पहिरियों जेको नुक़्तो उहो आहे त हिन हुकूमत खां सवाइ हिन हुकूमत जे वञण जेको आहे सो पहिरियों शर्त आहे। हाणे उहो वञणु पहिरियों शर्त आहे त उन में यकीननि जेका असां ही हुकूमत नुक़सान में वेंदी त ही अहिड़ा क़दम ज़रूर खणे थी जंहिंसां बदएतमादी जी फ़ज़ा वधे, ऐं बदएतमादी जी फ़ज़ा वधण जी सूरत में उनखे पंहिंजी हुकूमत जो जीअदान मिली सघे या का। पर मां घटि में घटि इन ॻाल्हि ते माना आहियां त इस्टेब्लिशमेंट आख़िरी हद ताईं ॻाल्हियूं ज़रूर कंदी। ही जेका बि सूरत हाल थींदी उन सूरत हाल जे विच में बि पोइ उहे उनजा शर्त नरम थी सघंदा या उनजा अञा वधीक सख़्तु थींदा, इहो बि ईंदड़ वक़्तनि में जेका ज़ाहिर थी वेंदो। बाक़ी ही जेका शयूं डेवलप थियूं आहिनि, इहे मां सम्झां थी त इहे जेका मौजूदा हुकूमत आहे तहरीक इंसाफ़ जी, ख़ान साहब नेब जो आख़िरी ज़ोर लॻाए पियो, जंहिंमें जेका असां कोशिशि करे पियो त जीअं हू पंहिंजा ॾींहं कुझु वधाए सघे। बाक़ी हक़ीक़ी तौर ते जीअं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे उहो अलबत्ता अहम आहे, त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ ख़बर पइजी वेंदी त उहो हिकु पेज क़ाइमु आहे या उहो हिकु पेज ज़रा ज़रा थी फाटी चुको आहे। ख़ान साहब जी कोशिशि इहा आहे त ख़ान साहब कोशिशि करे पियो त उहो हिकु पेज वारे तासुर खे अञा क़ाइमु रखंदो अचे। पर बहरहाल जेके बि ॻाल्हियूं हिकु ॿिए पासां थी रहियूं आहिनि त मां सम्झां थी त धार फ्रंटनि ते ॻाल्हियूं ज़रूर थी रहियूं आहिनि। जी अमर साहिबा, इनाम साहब, अव्हां छा पिया सम्झो? अव्हां जो इन बाबति मौक़िफ़ कहिड़ो आहे? सेबोटेज थी वियो अमल या जारी रहंदो? याद हुजे मोहम्मद अली दुरानी जी शहबाज शरीफ़ खां मिलण खां बाद हुन ॿाहिरि अची करे चयो त नथा चाहियूं त गिरफ़्तारियूं थियनि, गिरफ़्तार थिए तंहिंजे करे जा रस्ता खुलणु खपनि। हाणे इन मां अंदाज़ो लॻाइणु खपे त हुनखे कोन बि मैसेज ॾिनो, हुनते अमल थी वियो। हाणे जॾहिं इहो थिए पियो त हिन में सम्झणु खपे त जंहिं बि डायलॉग जे लाइ इनिशिएटिव वरितो आहे, डायलॉग हले थो, सभिनी सां उहे ॻाल्हियूं हलनि थियूं। ऐं हुनखे हिन नज़र सां ॾिसां थो त पीपल्स पार्टी सां जेके डायलॉग हलनि पिया उहे कंहिं हद ताईं कामयाबु थिया आहिनि, जंहिंजे ई करे पीपल्स पार्टी हिकिड़ो ॿियो टर्न वठणु शुरू कयो आहे। ॿिए तरफ़ मौलाना फज़ल रहमान सां जेके डायलॉग हलनि पिया
उहे नाकाम थिया आहिनि उन लेवल ताईं जो उन जी पार्टी जे अंदरि तोड़ फोड़ विधी वई आहे। कामयाब ऐं नाकामयाब मतिलबु इहो हूंदो आहे त जंहिं लेवल ते डायलॉग कंदड़ उन्हनि खे वठी अचणु चाहींदा हूंदा उन ते जॾहिं हू बंदि हूंदा उन ते हेठि न ईंदा हूंदा त उनजे उन्हनि खे कुझु स्टेप ॾेखारींदा हूंदा त असीं हीअं बि करे सघूं था। इहो ई नतीजो आहे त लीग सां जेके ॻाल्हियूं हलंदियूं हूंदियूं उन में जॾहिं हू पंहिंजे स्टैंड खां थोरो बि हेठि न लहंदा हूंदा उन्हनि खे जेको मैसेज ॾिनो हो त तव्हां जेकॾहिं हुन ते कथा अचो थी सघे थो उहा शइ थी न पई अचे। त हाणे इन मां सम्झणु इहो खपे त मौलाना फज़ल रहमान ऐं नवाज़ लीग उहा पंहिंजे सख़्तु स्टैंड ते बीठल आहिनि जिन में लचक कोन्हे। इस्तीफ़ाउनि खां वठी रोडनि ऐं धरननि खां वठी उन्हनि इन मामले ते बीठल आहिनि त मुल्क जे अंदरि ही हुकूमत थी वञे हक़ीक़ी जमूरियत बि अचे ऐं उन सां गॾो गॾु जेके सिलेक्टर्स आहिनि उन्हनि सां नई शयुनि ते ॻाल्हाईंदा हूंदा। तव्हां चयो सिले जो तव्हां मामलनि जे अंदरि मुदाख़लत ख़तमु करे छॾियो उनजे करे इहा ई शइ थी हूंदी। मुंहिंजो इहो मिसिज आहे। ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जेका आहे उन ज़ाहिर आहे सिंध हुकूमत बि अचणु चाहे थी सेनेट जूं जेके इलेक्शन थींदियूं त उन में पंहिंजो वरी ॿ टे मेंबर्स उन्हनि खे जेके वापसि मिली सघनि था उहो बि स्पेस वठणु चाहे थी ऐं उनखे बरक़रार रखण जे करे हुननि इहो रस्तो अख़्तियार कयो आहे। त आउं सम्झां थो त हीअ हुकूमराननि जे लाइ न टीआई जे लाइ रुॻो न असुल जेका आहिनि उहा बि इन रस्ते ते वञी रही आहे। जेकॾहिं उहा इन्हनि खे सख़्ती सां फेस करण जी कोशिशि कंदी त मूंखे लॻे थो आपजे अंदरि उन में वधीक रिएक्शन अची सघे थो। जी नाम साहब। मुश्ताक साहब अवां जी कहिड़ी राय आहे? पॉलिटिकल वार आहे। पॉलिटिकल वार माना पहिरियों जंग जो जेको सबक़ु हूंदो आहे न उहो आहे डिसेप्शन माना दगा। तंहिंजे करे ज़ाहिरी तौर इहो दुरानी जेको आहे उनखे उन्हनि यूज़ कयो। अदरवाइज़ ॿिए तरफ़ सां उन्हनि जी ट्रैक टू जेको आहे सो डायलॉग हले पियो वियो मुख़्तलिफ़ सतहनि ते। कॾहिं वेझो था अचनि कॾहिं परे था अचनि पर बिल्कुलु जेको आहे सो उन्हनि जो हले थो पियो। ऐं इन जे करे मुंहिंजो इहो आहे त जेसि ताईं पूरी कोशिश इहा आहे त हीउ जेको धरणो आहे इस्लामाबाद में न लॻे इन सां अॻु में तमामु नेगोशिएशन हलंदियूं पियूं ऐं अञा बि तेज़ थींदियूं नेगोशिएशन। जी मुश्ताक साहब अवां जी वॾी महिरबानी। समूरनि पैनलिस्टनि जी तमामु घणी महिरबानी जिन पंहिंजे क़ीमती राय खां आगाह कयो। नाज़रीन प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।